Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. फसिया ये बाहर से छो वेठी मुखे अंदर घबराहट पे महसूस थी बस इन लाइ अची वियम ये अचानक कीअं अची वई ॿुधायम त अम्मी अंदर बस मुखे घबराहट पे थी इन लाइ हेॾा अची वियम मां हिते ये लोन में अचण जी ॻाल्हि न पई करियां कराची अचण जी ॻाल्हि पई कयां ये बगैर ॿुधाए तू अचानक कीअं अची वई घर जी याद पे आई वर मूंखे तुंहिंजूं ॻाल्हियूं सम्झ में ई नथियूं अचनि असांजे एतिरे चवण खां पोइ बि तूं कोन आई ऐं जॾहिं आई त ईअं अचानक राति में तव्हांखे मुंहिंजो हिते अचण सुठो न लॻो छा न न अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे बसि ईअं काफ़ी अरसे खां पोइ कुझु घुरण बग़ैर ई अचानक एॾी वॾी ख़ुशी मिली वई आहे बसि मां रुगो तोखे सम्झण थी चाहियां तूं मूंखे पंहिंजो दोस्त सम्झ तव्हां त ॼाणो ई था त मां हितां छो वई हुअमि अंदाज़ो आहे मूंखे फसिया पर ज़िंदगी में कुछ अहिड़ा फ़ैसला हूंदा आहिनि जेके तकलीफ़ दे ज़रूर हूंदा आहिनि पर अॻिते हली उहे सभिनी लाइ बहितर साबित थींदा आहिनि मुंहिंजे अंदर में अॼु बि उहे ज़ख़्म ताज़ा आहिनि जिन खे अञा ताईं को बि मरहम न आहे मिलियो हाणे तूं अची वई आहीं न सभु कुझु ठीक थी वेंदो ख़बर अथई केतिरे अरसे खां तोखे दिलि भरे ॾिसण जो मौक़ो कोन मिलियो आहे पुटु ॿुधाए तोखे आख़िर छा खपे पंहिंजी माउ खे ॿुधाए न शायदि हाणे तूं काफ़ी वॾी थी वई आहीं ऐं हाणे शायदि मुंहिंजी ज़रूरत बि कोन रही आहे तोखे शायदि तोखे उहो सभु कुझु मूंखां न मिलियो आहे जेका हिकु उमेद पंहिंजी माउ खां लॻाई वेंदी आहे मुझो ख्याल हो त तव्हां मुंहिंजी हिफ़ाज़त कंदो जे हिकु शेड़ी पंहिंजे ॿारनि जी हिफ़ाज़त कंदी आहे मुझो ख्याल हो तव्हां उन जानवर जा टुकड़ा टुकड़ा करे छॾियो हा पर तव्हां ईअं न कयो मम्मा तव्हां ईअं बिल्कुल बि न कयो मां उन वक़्तु ॾाढी मजबूर हुयसि पुटु जेकॾहिं तुंहिंजे बाबा खे ख़बर पइजी वञे हा न त क़यामत अची वञे काश मां उन वक़्तु कुझु करे सघां पर मुझे वस में कुछ भी कोनो मां कुछ भी न करे सघियमि तुझे लाइ May I come in, sir? Yes. Where? Thank you, sir. जी सर तव्हां सॾियो हीअं छा पिया ॾिसो सर कुछ न कुछ सोच ही रहे हो छा पिया सोचियो मूंखे हे ॿुधाए जो हिते तोखे कमु कंदे केतिरो अफ़सो थी वियो ये के 2 साल ज़िंदगी में अॻिते छा करणु चाहींदो मूं इहो सोचियो न आहे सर पर तव्हां इहो सभु कुझु छो पिया पुछो तुंहिंजे बारे में ॼाण थो चाहियां पर सर तव्हां त मूंखे सुञाणींदा आहियो तोखे त मां चङी तरह सुञाणा थो पर तुंहिंजे बारे में मूंखे कुझु ख़बर न आहे पर शायदि मां ग़लति हुयसि
मूंखे हे ॿुधाए जो तुंहिंजी ज़िंदगी में सब खां अहम शइ छा आहे? उहा अहम शइ जंहिंखे हासिल करण लाइ तूं कुझु बि करे सघे। मूंखे न आहे ख़बर सर, मां वाकई नथो ॼाणियां। ऐं मूंखे हे ॿुधाए उहा कहिड़ी शइ आहे जो तोखां खसी वञे त तुंहिंजी ज़िंदगी जहन्नुम बणिजी वेंदी? अहिड़ो त कुझु बि न आहे सर। तुंहिंजो कैरियर? न सर, कैरियर तो बिल्कुल भी ना। का अहिड़ी शख्सियत? हाँ, मुंहिंजी मां। अल्लाह उनखे ढिघी ज़िंदगी ॾे, उन खां अलावा को ॿियो? न, मां नथो सम्झां सर। का छोकिरी जंहिंसां तूं मोहबत करे रहियो आहीं? छोकिरी? का छोकिरी न आहे सर। ऐं मुंहिंजी धीअ जे बारे में छा ख़्याल थी? जी सर, तव्हांजी धीउ? तूं मुंहिंजी धीअ खे पसंदि कंदो आहे? कंहिंजी ॻाल्हि पिया कयो सर तव्हां? मां मायरा जी ॻाल्हि पियो। मायरा? तव्हांखे कंहिं चयो? मूंखे कंहिं बि कुझु न चयो आहे। मां अंधो न आहियां। मुंहिंजी सोच कॾहिं बि मूंखे धोखो न ॾींदी। हिन लाइ मूंसां कुझु लिकाइण जी कोशिश न कजे, छो त इहा मुंहिंजे अकुल जी तौहीन आहे। ऐं मुंहिंजी धीअ मूंखे वधीक प्यारी आहे। हाणे मूंखे हे ॿुधाए जो छा तूं वाकई मुंहिंजी धीअ सां मोहबत कंदो आहीं या पंहिंजे कामयाबी जी नशे में धुत आहीं ऐं पाण सां वॾी उमिरि जी छोकिरी सां मोहबत जो नाटक करे रहियो आहीं? मां तव्हांजी धीउ खे पसंदि कंदो आहियां, पर इहा ॻाल्हि मां तव्हां खां, बल्कि इहा ॻाल्हि मां सभिनी खां लिकाई आहे, छो जो मां नथे चाहियो त तव्हां ते को आङुर खणे या मुंहिंजी बदनामी थिए। बस जेतिरो मूंखे ॿुधणो मां ॿुधी छॾियो आहे। हाणे तूं वञी सघे थो। सर बस ठीकु आहे, तूं वञी सघे थो। सर मां चयो न, वञी सघे थो। तुम अचानक इतने? बस सात समंदर पार में तेरे पीछे पीछे आ गई। तुम अचानक, मूंखे यकीन न पियो अचे। हाँ न, तुंहिंजे वञण खां पोइ मूं इलाही सोचियो त हिकु अणॼाण शहर में मां अकेली उते कयां छा पई। पोइ बसि मां इन नतीजे ते पहुतमि त मूंखे उते हुजणु घुरिजे जिते मुंहिंजो सभु कुझु आहे। ऐं तूं ई मुंहिंजो सभु कुझु आहीं वसीम। छा थियो, मुंहिंजे अचण ते तूं ख़ुशि न आहीं छा? हाँ, न मां ॾाढो ख़ुशि आहियां, पर तोखे ईअं हिते न अचणु घुरिजे हा। छो न अचणु घुरिजे हा? छो जो मूं तोसां वादो कयो हुयो त मां ईंदुसि तोसां मिलण वापसि। तोखां इंतज़ार न थियो न? बिल्कुल भी इंतजार न थियो। तू शी अहिड़ी आहीं। तूं में अलाए कहिड़ी कशिश आहे जेका मूंखे तो वटि छिके खणी आई। तोखां हाणे हिकु पल बि दूर नथी रही सघां वसीम।
अच्छा, रही किथे पई? ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजे घर में। अलाए छो वसीम हाणे उन घर में मुंहिंजो साथ हो मुंहिंजे। तू छो मुझे खातिर पाण खे अज़ियत पई नी? तुंहिंजे लाइ मां कुछ भी करे सघां थी, पंहिंजी जान भी ॾेई सघां थी। अच्छा खैर, इहो ॿुधाए छा कहीं है? कॉफी घुरायां तुंहिंजे लाइ? हा, हींअर न, हींअर मूंखे पापा सां मिलणो आहे। अॼु मां उन्हनि खे पाण ॿिन्ही जे बारे में सभु कुझु ॿुधाए छॾंदमि। छा? अरे यार मजाक भी कया, तुंहिंजे चेहरे जा त रंग उॾरी विया। हुआ तूं एतिरो घबराइजी छो वए? हाँ, ईअं थो लॻे तुंहिंजो को राज़ पकड़िजी वियो आहे। न मां त न आहियां घबरायो, बिल्कुल भी ना, अहिड़ी काई ॻाल्हि न आहे। जॾहिं तूं चवंदे तॾहिं असां पापा सां ॻाल्हाईंदासीं, ठीकु आहे? ओके। चलो मां पापा सां मिली थी वठां। मां आई आहियां त डायरेक्ट हिते वेही रहिया। चाचा छॾियोसि तव्हां, छॾियोसि। सही आहियो न तव्हां? महिरबानी पुट, चङो थो जो तूं हिते आयो आहीं। तुंहिंजे अचण खां पोइ लॻे थो त इंसानियत अञा बाक़ी आहे, न त पुट हिते केरु कंहिंसां ॻाल्हाइण ई पसंदि न कंदो आहे। छो चाचा, तव्हां ईअं छो था चओ? पुट दुनिया ॾाढी मतलबी थी चुकी आहे। हिकु वक़्तु अहिड़ो हूंदो हुयो जो हिते सभु मज़दूर हिकु थी करे कमु कंदा हुआ। पुट जॾहिं खां हीअ फैक्ट्री ठही आहे, मां उन वक़्त खां वठी हिते कमु कंदो आहियां। पुट वक़्त सां गॾोगॾु मज़दूर जे रगुनि में बि ज़ंग भरिजी वियो आहे। हर कंहिंखे पंहिंजी परवाह आहे। पुट ज़मानो ई अहिड़ो आहे। ॿारनि जो पेट पालियूं या साथियुनि जो ख्यालु रखूं, पहिरें साहब कॾहिं कॾहिं अची वेंदो हुयो, पर हाणे काफ़ी अरसे खां वठी मुड़ी का ख़बर ई कोन वरिती अथई। छो चाचा हाणे अहिड़ो छा थियो आहे भला? हाणे हू सेठ थी वियो आहे न। पहिरें हू हर मज़दूर खे हुनजे नाले सां सुञाणींदो हो। हाणे ईअं लॻंदो आहे त हर मज़दूर मशीन जे पुर्ज़नि वांगुरु थी वियो आहे। चाचा, तव्हां जेका मेहनत कयो था, उनजी जेका तव्हांखे क़ीमत मिले थी, उन सां छा तव्हांजो गुज़र सफ़र थी वञे थो? पुट, ॿारनि जे ॿिनि वक़्तनि जी मानी वॾी मुश्किल सां थींदी आहे। ऐं तव्हांजे ॿारनि जी सिहत ऐं तालीम? छो तो पुट मज़ाक करी? घर जी चुल्ह ॿरी वञे इहो असां लाइ काफ़ी आहे। ॿारनि खे पढ़ाए छा कंदासीं? उन्हनि खे बि असां वांगुरु मज़दूरी करणी आहे। चाचा, इहा त सरासर ज़्यादती आहे। तालीम ऐं सिहत त बुनियादी हक़ आहे सभिनी जो। जेकॾहिं हुकूमत कुझु नथी करे सघे त फैक्ट्रियुनि जे मालिकनि खे कुझु करणु घुर्जे। चाचा, ज़्यादती आहे सरासर। छा कंदा फैक्ट्री जा मालिकान असांजे लाइ? चाचा, तव्हांजे लाइ अस्पताल खोले सघनि था, ॿारनि लाइ स्कूल खोले सघनि था। ही पंहिंजे लाइ महल ठाहे सघनि था, पंहिंजे घर जी 4 दीवारी ठाहे सघनि था। असांजे लाइ कुझु बि नथा करे सघनि। तव्हां सभु मिली करे एहतजाज छो नथा कयो? पंहिंजे हक़ लाइ तव्हां विड़ो छो नथा? चाचा, तूं इहो सभु करे सघीं थो। तूं जवान आहीं। कुझु अर्सो हिते गुज़ारे ॾिस, तोखे सभु सम्झ में अची वेंदो। चङो पुट,
मां हलां थो, मूंखे ॿिया बि कम आहिनि। जी हाँ बिल्कुल। हाँ तौकीर तौकीर के तौकीर तव्हांजो कज़न तव्हां फसी आहियो न? हाँ तू वसीम जो भाई? जी हाँ तव्हां वसीम खे सुञाणो था? हाँ एक बार दफा मुलाकात थी आहे, पर तू तो उनका काफी चेंज तो लगी। हाँ शायद तव्हां मुंहिंजी तारीफ़ करे रहिया आहियो। पहले बार तो ओवर स्मार्ट हो। हाँ हालो थी दुश्मन ये छा पागलपन आहे? तौकीर जा सॼा कपिड़ा आला थी विया आहिनि, पाण बि पुसी वियो आहे। बाबा तू एक मत चाहया थी। छॾो हे पागलपन, अंदर अचो, अचो शाबाश। फिर चार करना तौकीर, हिन में थोरो पागलपन आहे, माइंड न कजांइ, चरी आहे थोरी। काई ॻाल्हि न आहे जब्बार साहब, इंसान जे अंदर थोड़ी थोड़ी बाराणी हुजण घुर्जे। अच्छा त तोखे इहा बाराणी थी लगे? थदे पाणी जी सॼी बाल्टी अची खणी तुंहिंजे मथे ते हारे छॾंदी मैं। फसियात, घर आयल महिमान सां अहिड़ो सुलूक नाहे कबो। ओ त इहे महिमान आहिनि, पोइ त मां गरम पाणी जी बाल्टी खणी अची इनजे मथे ते हारे छॾंदमि। बस घणो थी वियो, हाणे वञ पंहिंजे कमरे में। बाबा छो अंदर वञा, हिते ॻाल्हियूं कंदे तो मज़ो पे आयो। मां चयो न बेटा, का ज़रूरत न आहे, वञ, मूंखे तौकीर सां ज़रूरी ॻाल्हि करणी आहे। अच्छा पोइ मां हिते बस चुपचाप बीठी हूंदमि, तव्हां पंहिंजी ज़रूरी ॻाल्हि करे छॾो। शाबाश, हल। अच तौकीर, तोसां ज़रूरी ॻाल्हि करणी आहे। पर कॾहिं बि ख़्याल न कजे जो मां तोखे जाइ तुंहिंजे भाउ या तुंहिंजे पीउ जी वजह सां ॾिनी आहे। मां ईअं न आहियां सम्झंदो। तो में इलाही ख़ुद एतमादी आहे, इहा ई ॻाल्हि मूंखे वणे थी। पर तौकीर, हिते मां तोखे तुंहिंजी तारीफ़ ॿुधाइण लाइ न घुरायो आहे, तोसां हिकु ज़रूरी कमु आहे मूंखे। जी चओ। मुंहिंजी फैक्ट्रीअ में इलाही मज़दूर आहिनि जेका पोइ 30 सालनि खां कमु कंदे कंदे पोड़ा थी विया आहिनि, हुननि जूं हॾियूं बि ॻरी पयूं आहिनि। इहे माण्हू ज़ंगियल पुरज़न वांगुरु आहिनि। मां चाहियां थो त हिननि खे मां फ़ारिग़ कयां। मां चाहियां थो त फैक्ट्रीअ में जवान खून अचे, पर इन पोड़ियुनि जी घणी इज़त आहे। यूनियन कॾहिं बि न चाहींदी जो ये फैक्ट्री छॾे वञे। तौकीर, हे कमु तोखे करणो आहे, ऐं कीअं करणो आहे हे तोखे ख़बर हूंदी। तौकीर, तो वटि सिर्फ़ु 1 महीनो आहे, तोखे इहो कमु 1 महीने में करणो आहे। यस। सर, तव्हांजे लाइ जब्बार साहब मैसेज ॾिनो आहे, हुननि तव्हांखे अॼु घर घुरायो आहे। कॾहिं? अॼु राति 8 बजे।
अॼु राति 8 वॻे 8 त थी विया आहिनि। एॾी देरि सां मैसेज छो ॾिनो? हुननि जो मैसेज 10 मिंट पहिरीं आयो आहे। हुननि चयो त जॾहिं तव्हां ऑफिस मां निकिरणु लॻो तॾहिं मां तव्हांखे मैसेज ॾियां। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, जी सर। जब्बार साहब जो मूड कीअं हो? मूड मां सम्झमि न। मुंहिंजो मतिलबु आहे ख़ुशगवार मूड हो या संजीदा हुआ? लॻनि त संजीदा पिया। ऑलराइट, थैंक यू। काई ॻाल्हि न। सर काई प्रॉब्लम? न न, को प्रॉब्लम न है। इट्स ओके, तव्हां वञो। I'm late. किथे हुए तूं? एॾी देर थी वई आहे। बस एक्चुअली थोड़ा कम हुयो। अंदर छा पे थे? तोखे नाहे ख़बर? ना, बिल्कुल भी ना। अॼु मामा पापा जी 35th मैरिज एनिवर्सरी आहे। Really? What a surprise. हाणे समझुस। केॾो न सुठो थी आहे इन मैरिज सेरेमनी जी जगह ते पंहिंजी एंगेजमेंट हुजे हा। अच्छा, तो वो अभी थी वेंदी इंशाल्लाह जल्द। अंदर हलो, तुझे अम्मी बाबा के विश भी तो करना। हलो 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 हलो। मूंखे तव्हांजी तवज्जो खपे। अॼु 25 नवंबर आहे, हिकु अहम ऐं ख़ुशीअ जो ॾींहुं, जॾहिं मुंहिंजी मुलाक़ात मुंहिंजी बेगम फरियाल सां थी हुई। ही मुलाक़ात हिकु खाण जे टेबल ते थी हुई। यकीन नथो अचे जो एतिरा साल थी विया आहिनि ऐं असांजो साथ हले पियो। अगरि जीवन साथी तव्हांजो सुठो दोस्त बि हुजे, ज़िंदगीअ में जेतिरा बि लाह चाड़ आया, मुंहिंजी बेगम फरियाल मूंसां गॾु हली मुंहिंजो साथ ॾिनई। ऐं अॼु मां तव्हांजे साम्हूं इक़रार कयां थो। इक़रार छा आहे? फरियाल, आई लव यू। I love you too. Thank you. छॾे खां आयो आहीं, अखिणी बि नाहे ॾिठो। किथे घुमाहीं? हिते ही आहियां, किथे वेंदुसि? ॿुधाए मां कीअं पई लॻां? सुठी पई लॻी, ॾाढी सुठी। हाणे छो पियो तारीफ़ करी? पहिरीं न पियो करे सघी? हींअर त मुलाक़ात थी आहे, कीअं कयां? हींअर छो मिलिया आहियो? हाँ? पहिरीं छो न पियो मिली सघूं? मां बि त आई आहियां तोसां मिलण। महिमान तव्हांजा आयल आहिनि एतिरा सारा, कीअं मिलां? हा, ख़ैर माफ़ कयो तोखे। हैंडसम पियो लॻी। थैंक यू। ॾिठो, तूं मूंखां पुछियो बि कोन, ऐं मूं तुंहिंजी तारीफ़ करे छॾी। ऐं हिकु तूं आहीं, ख़बर न आहे तुंहिंजो छा थींदो वसीम। ख़बर न आहे। अच्छा, मां हलां थो। हाँ, एॾी जल्दी शादी आहे? डिनर बि थियण वारो आहे। डिनर मूंखां वधीक ज़रूरी आहे छा? हा, ॾाढो ज़रूरी आहे। हाणे मां वञां? वसीम ॾाढो मासूम लॻंदो आहे जॾहिं ईअं खावड़ कंदो आहे। ख़ैर वञ, छा यादि कंदे? जीअं तव्हां सभिनि खे ख़बर आहे,
जो अॼु जो ॾींहुं असांजी ज़िंदगीअ जो हिकु अहम ॾींहुं आहे। त हिन अहम ॾींहं ते मां हिकु अहम ऐलान बि करणु चाहियां थो, पर अगरि अॼु जी राति खे मां वधीक अहम बणायां, ख़ुशगवार बणायां ऐं अकेलो बि ही ऐलान करां त मूंखे सुठो कोन लॻे थो। इन ऐलान लाइ मुंहिंजी धीअ मायरा जो हिते हुजणु ज़रूरी आहे। त पोइ मां मायरा खे हिते सॾां। मायरा, कम हियर बेटा। हाणे मां हिकु अहिड़े शख़्स खे तव्हां सां मुतारिफ़ करायां जो घणे थोरे वक़्त में मुंहिंजे ऐं मुंहिंजी फैमिली जे दिल में जाइ ठाही आहे। अरे वसीम, हिते त तव्हां सभु ऐलान ॿुधण लाइ तयार आहियो? हू अहम ऐलान हे आहे जो मां पंहिंजी धीअ मायरा जो हथ वसीम जे हथ में ॾियण लाइ तयार आहियां। ड्रामा सीरियल फ़ासिला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।